नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़यामत जे ॾिहाड़े कहिड़ी जॻह ते हूंदा ऐं महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम किथे हूंदा, इन जे मुतालिक़ अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, हिकु सहाबी रसूल नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी खिदमत में अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जेकॾहिं असां तव्हांखे महशर जे मैदान में तलाश कयूं त तव्हां किथे हूंदा, कहिड़ी जॻह ते तव्हांखे ॻोल्हियूं? त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त आउं टिनि जॻहियुनि ते, टिनि मक़ामनि ते हूंदुसि। उन मां पहिरें नंबर ते अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो मीज़ान ते, जिते मुंहिंजी उम्मत जा अमाल तोरिया वेंदा, जिते मुंहिंजी उम्मत जा अमल तुरी रहिया हूंदा, आउं उते मौजूदु हूंदुसि। जेकॾहिं कंहिं मुंहिंजे उम्मती जो को अमल घटिजी वियो त आउं उनखे पूरो कंदुसि। सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जेकॾहिं उते बि अव्हांखे न ॾिसूं, उते अव्हां न मिलो त पोइ ॿिए नंबर वारी उहा कहिड़ी जॻह आहे जिते तव्हां मौजूदु हूंदा? त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त ॿिए नंबर ते आउं हौज़े कौसर ते हूंदुसि। मुंहिंजी उम्मत उञायल हूंदी, आउं उन्हनि खे आबे कौसर जा प्याला भरे पियारींदो हूंदुसि। सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जेकॾहिं उते बि अव्हांखे न ॾिसूं त आख़िरी उहा टे नंबर वारी कहिड़ी जॻह आहे जिते तव्हां मौजूदु हूंदा? अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त उहा आख़िरी जॻह पुल सिरात आहे जिते आउं हूंदुसि ऐं जिब्रील अमीन जा पर विछायल हूंदा ऐं आउं दुआ घुरी रहियो हूंदुसि, अल्लाहुम्मा रब्बि सल्लिम उम्मती, अल्लाहुम्मा रब्बि सल्लिम उम्मती। या अल्लाह, मुंहिंजी उम्मत खे सलामती सां पार फरमा, इन पुल सिरात तां उन्हनि खे सलामती सां गुज़ार। त प्यारा दोस्तों, यकीनन असां तव्हां ख़ुशनसीब आहियूं जो असां तव्हांखे अल्लाह पाक अहिड़ो महबूब नबी अता फ़रमायो जेको असां तव्हां उम्मत जे लाइ तमाम शफ़ीक़ ऐं महिरबान रसूल ऐं तमाम महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे पंहिंजी उम्मत सां तमामु ज़्यादा प्यार आहे, मोहब्बत आहे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हर वक़्तु पंहिंजी उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा रहिया ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे पंहिंजी उम्मत तमामु प्यारी आहे। महबूब पंहिंजी उम्मत सां घणो प्यार फरमाइनि था। त प्यारा दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि टिनि जायुनि ते, टिनि मक़ामनि ते हूंदा। असां तव्हांखे घुरिजे त असां उन महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी फरमाननि ते अमल कयूं ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिं शइ खां असांखे रोकियो आहे असां उन खां रुकिजी वञूं, छो जो असांजे लाइ उन्हनि में काफ़ी बरकतूं आहिनि, काफ़ी उन्हनि जे अंदरि असांजे लाइ सआदतूं आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सची ऐं पकी ग़ुलामी नसीब फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे सुन्नत मुबारका, शरीयत मुतहरा जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तमाम फ़रमाननि जे मथां ऐं हुज़ूर जे नक्शे क़दम ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी खिदमत में अर्ज़ कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।